अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध राउंड अप में अवां खे वली कार मां आहियां बीना ज़ुल्फ़कार। सिंध राउंड अप में सब खां पहिरियां अवां सां ख़बर शेयर कंदासीं सिंध यूनिवर्सिटी अंदरपुर सां नमूने फ़ौत थी वियल नाइला रिंद जे हवाले सां त सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी नाइला रिंद जे हॉस्टल वारे फॉरम ते रूम नंबर 34 जी जाइ ते 36 लिखण वारे बंज डाह करण वारे में केतिरा सवाल उथारे छॾिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में मौजूद KTN न्यूज़ रिपोर्टर नाज़ सेतेखा जी। नाज़ सां नाज़रीन खे ॿुधाइजो त सिंध यूनिवर्सिटी अंदरपुर सां नमूने फ़ौत थी वियल नाइला रिंद जे रिकॉर्ड में फेरफार कई वई आहे जंहिं केतिरनि ई सवालनि खे जनम ॾिनो आहे। इन जा वधीक कहिड़ा तफ़सील अवां वटि? सिंध यूनिवर्सिटी में 1 जनवरी ते पुरस्कार हालतुनि में एमए फाइनल जी शागिर्दियाणी नाइला रिंद जो मौत थी वियो आहे। उनजी तहक़ीक़ात हलंदड़ आहे। तहक़ीक़ात में जेकी सवाल आम उतरिया हुआ उन्हनि में हिकिड़ो सवाल इहो बि उभरियो हुयो त छा नाइला रिंद रूम नंबर जेकी अंडर ग्रेजुएट हॉस्टल आहे उनजे रूम नंबर 34 जी रहंदड़ हुई त पोइ 36 में हुनजो जेको आहे सो मर्डर कीअं मिलियो, जेको ज़ाहिर आहे टंगियल लाश हुयो जंहिं बाबति पुलिस ऐं ॿिया ज़रिया चवनि था त इब्तिदाई तौर ते ज़ाहिर थिए थो त इहा ख़ुदकशी आहे। हीअ जेके डॉक्यूमेंट्स तव्हां नाज़रीन स्क्रीन ते ॾिसनि पिया था उनखे जेकॾहिं गौर सां ॾिसंदा त स्क्रीन जेको हुनखे रूम नंबर अलॉट थियो आहे पहिरियां उहो 34 आहे। उनजे मथां बद में हथ सां लकीर ॾेई 36 लिखियलु आहे। हाणे इहो फॉरेंसिक ऑडिट मां ई पधिरो थींदो त इहो जेको रूम नंबर 34 आहे उहो 36 कॾहिं कयो वियो हो या बर वक़्तु कयो वियो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया बज़िद आहे त इहो 36 रूम नंबर आहे। उन सिलसिले में उहो हिकिड़े ॿियो डॉक्यूमेंट जेको हुनजे वालदेन खां सही थियल आहे उहो ॾेखारीनि था जंहिं ते रूम नंबर 36 लिखियलु आहे। अॼु इहो सवाल SSP जेको इन्वेस्टिगेशन कंदड़ आहे तारिक विलायत जामशोरे वारो SP उन खां बि इहो पुछियो वियो। उन इहा ॻाल्हि बि जेके ॿ बुनियादी सवाल आहिनि उन्हनि बाबति को फाइनल कंक्लूजन अचण खां अॻु में बार बार चवनि था। हुन खां जॾहिं पुछे थो वाक़ियो जो चवनि था त ज़ाहिर आहे या ख़ुदकशी आहे यानी तहक़ीक़ात हाणे पोइ छाजी थींदी इन सुवाल ते तहक़ीक़ात न थींदी। ॿियो जेको रूम नंबर वारो सवाल आहे उहो बि ज़ाहिर आहे जेकॾहिं 36 आहे त उहो 34 कीअं लिखियो वियो आहे ऐं उहो 34 छो कटियो वियो आहे उनजे करे केतिरा ई सवाल थियनि था। ऐं जेकॾहिं वाक़ई हुनजो रूम नंबर 34 हुयो हुनखे अलॉट थियल त हलफ़नामो जमा कराइबो आहे उन में त रूम नंबर 36 जो ज़िक्र थियल आहे जंहिंमें संदसि वारिस जी बि सही थियल आहे। उन बाबति इंतिज़ामिया जो को मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? बिल्कुलु सही तव्हां चयो त हिन में ॿ क़िस्म जा डॉक्यूमेंट हूंदा आहिनि। हिकिड़ो कसमनामो हूंदो आहे, हिकिड़ो बेसिक अलॉटमेंट ऑर्डर हूंदो आहे। जेको अलॉटमेंट ऑर्डर आहे उन ते 34 लिखियलु आहे, उनखे ड्राहे 36 लकीर ॾेई 36 कयो वियो आहे। पर ॿियो जेको हलफ़नामो वारसनि खां वरितो वेंदो आहे उन में रूम नंबर 36 लिखियलु आहे। जॾहिं हीउ वाक़ियो पधिरो थियो त इहो बहस थियो हुयो त हीअ छोकिरी रूम नंबर 34 में रहंदड़ हुई, 36 मां हुनजो लाश कीअं मिलियो। तॾहिं जेकॾहिं इहा ॻाल्हि दुरुस्त आहे जेका बहरहाल तहक़ीक़ात में ई साबित थींदी त रूम नंबर उहो 36 में रहंदड़ हुई, पोइ त हुन पंहिंजे रूम में ख़ुदकशी कई आहे या उनजो मौत थियो आहे या पुरस्कार जेको कुझु थियो आहे उहो रूम नंबर 36 में थियो आहे। पर जेकॾहिं रूम नंबर 34 जी रहवासणी अलॉट हुनखे 34 थियलो ऐं हीअ जीअं लकीर ॾेई 36 वरी लिखियो वियो आहे त पोइ हीउ मामिलो अञा संगीन नोयत जो थी। अच्छा नाज़, इन नाइला रिंद जे हवाले सां का अपडेट शइ हुजे उहा असां नाज़रीन सां शेयर कजो। तमामु हिन वक़्त ताईं जेकी आहे उहे तहक़ीक़ात हलनि थी थियूं पर हिकिड़ी ख़बर अफ़सोसनाक ख़बर असां पंहिंजे नाज़रीन खां बि शेयर कयूं था त नाइला रिंद जी हिकिड़ी तमामु वेझी सहेली ऐं हुनजी क्लासमेट हुई 38 सालनि जी नसीम मला। उहा जीअं ई हुनखे ख़बर पई त नाइला जो हिन पुरस्कार नमूने मौत थियो आहे त उहा सदमे में चुप थी वई हुई ऐं हुन रोंदे कल्ह गुज़िरियल ॾींहुं उहा यूनिवर्सिटी वई। उतां जॾहिं शागिर्द विया पिए त हुन चयो त मूंखे वठी वञो पर उते लाइन ते मौजूद रहिजो। असां नाज़रीन सां इहे अहम न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध यूनिवर्सिटी अंदरपुर सां नमूने फ़ौत थी वियल नाइला रिंद जे रिकॉर्ड में त फेरफार कई वई आहे। ॿिए पासे संदसि वेझी साहेड़ी जेका आहे उहा सदमे में फ़ौत थी वई आहे। नसीम मला संदसि नालो ॿुधाए पियो वञे, 38 वरियनि जी आहे, 6 ॿारनि जी मां आहे। जॾहिं वटसि इहा ख़बर पहुती नाइला रिंद जे हवाले सां त उहा सदमे में फ़ौत थी वई आहे। जी नासिब तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कजो। मां ॿुधाए रहिया हुआ नाइला रिंद जे हवाले सां जी जीअं नाइला खे जे पुरस्कार मौत जो नसीम खे ॿुधायो वियो हुयो जेका हुनजी क्लासमेट हुई त उहा चुप थी वई, सदमे थी वई। कल्ह उहा रोंदी हुते यूनिवर्सिटी पहुती जितां ताज़ितला माण्हू विया पिए पर उहा हुते न वई छाकाणि त हुन में ॿी का ख़ातून न हुई त हुनखे ॿुधायो वियो त का ख़ातून न पई हले, तव्हां बि न हलो। उन खां पोइ राति जो उहा मोटी घर आई ऐं करण शोरो ॻोठ जेको आहे उन में हैदराबाद जी बिल्कुलु भर ॻोठ आहे शहर में कासमाबाद जो हिसो आहे। उते उहा ई राति जो 3 बजे हुनखे दिलि जी तकलीफ़ थी, हुनखे सिविल अस्पताल आंदो वियो।
उते हुनजो इलाज थियो। पोइ बद में वरी हिकिड़ी प्राइवेट अस्पताल में वई, उन खां पोइ शाम जो दिलि जे तकलीफ़ सां ई उहा हिलालमर अस्पताल में पहुती आहे, उते उहा सदमे पहुती वई आहे। हिन वक़्तु हुनजो लाश उते हलियो वियो आहे। जेकी नसीम हुई उहा सभ खां वधीक नायला जी दोस्तनि में हूंदी। नायला कॾहिं कॾहिं हुनजे इन बहाने सां हुनखे इहो चवंदी हुई त तव्हां मूंखे घर जी मानी सिक लॻी आहे, त उहा घर जी मानी उहा पंहिंजे घर ईंदी। नसीम अब्दुल गफूर मलाह जी घरवारी आहे, हुनजा 6 ॿार बि आहिनि ऐं नसीम पंहिंजी धीउ हुनजी यूनिवर्सिटी में पढ़ण वई। नाज़रीन सां शेयर कजो त नसीम मलाह जंहिंजे बारे में ॿुधाए रहिया आहियो, नायला जी वेझी साहेड़ी हुई, हुनजो तालुक़ कहिड़े इलाइक़े सां आहे? हीअ बुनियादी तौर ते हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े जो ॻोठ करण शोरो आहे, जितां सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो तालुक़ आहे। उन ॻोठ जी रहवासन आहे। अब्दुल गफूर मलाह जी घरवारी आहे ऐं हिन वॾी उमिरि में अची करे वरी दाख़िला वरिती हुई। हिनजी धीउ वॾी आहे, उन यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती त उन अकेलो वञण खां इनकार कयो। पोइ हीअ ॿार सिंध जी इन हवाले सां मुनफ़रिद ॿार हुई त पंहिंजी धीउ सां गॾु वञण उते लॻी ऐं पोइ हिन सिंधीअ में दाख़िला वरिती। एम ए फाइनल में हीअ नायला जी शागिर्द हुई। मुंहिंजी हुनजे उस्तादनि सां बि ॻाल्हि थी आहे, एम ए फाइनल जे पढ़ाईंदड़ उस्तादनि सां। उहे ॿुधाइनि था त इहे हिकिड़ी नायला जी तमामु गहरियूं दोस्त हुयूं ऐं अॼु हुनखे जीअं ॿुधायो वियो त हुनखे सदमो थियो। कल्ह उस्तादनि खे बि हुते मिली हुई ऐं अॼु हुनजो ही लाॾाणो थी वियो आहे। हिन वक़्तु हुनजो मड़ करण शोरो ॻोठ में पियल आहे। वॾी महिरबानी अवांजी नासिहत। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हो सिंध यूनिवर्सिटी अंदरि पुरस्कार नमूने फोथी वियल नायला रिंद जे रिकॉर्ड में फेरफार कई वई आहे, जॾहिं त संदसि वेझी साहेड़ी जेका आहे नसीम मल्हा उहा सदमे में फोथी वई आहे। संदसि तालुक़ कासमाबाद सां ॿुधाए पियो वञे ऐं 6 ॿारनि जी माउ आहे। संदसि वेझी साहेड़ी हुई जेका सदमे में फोथी वई आहे। नज़र हाणे ते ज़िक्र कंदासीं एंटी करप्शन जे हवाले सां। त एंटी करप्शन जी टीम असां नाज़र ज़िक्र करे रहिया आहियूं। सिंध यूनिवर्सिटीअ जी शागिर्दियाणी जेका आहे नायला रिंद उहा उन जे रिकॉर्ड में फेरफार कई वई आहे। इन हवाले सां ज़िक्र करे रहिया हुआसीं। हाणे ज़िक्र कंदासीं सिंध यूनिवर्सिटीअ जे हवाले सां त सिंध यूनिवर्सिटीअ जी शागिर्दियाणी नायला रिंद जे पुरस्कार नमूने फोत थियण ख़िलाफ़ टंडे जाम में बि शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो। सिंध यूनिवर्सिटी शागिर्दियाणी नायला रिंद जे जेको पुरस्कार नमूने मौत थियो आहे उन जे ख़िलाफ़ जेको ज़र यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि वेटनरी फैकल्टी खां टंडो जाम प्रेस क्लब ताईं रैली कढी आहे। अचो त किन ॻाल्हि ॿोल कयूं हुननि जो छा चवणु आहे। असांजो एहतजाज इन करे आहे त इन केस के चैप्टर क्लोज़ करणु चाहिनि पिया। एडमिनिस्ट्रेशन सिंध यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन चैप्टर क्लोज़ करणु चाहे पई ऐं चए पई त हीअ ख़ुदकुशी आहे। बराए महिरबानी इनखे जेको आहे प्रोब कयो, इन केस खे खोलियो वञे, ॾिठो वञे त छा आहे, छा वजूहात आहिनि जंहिंजी वजह सां इहो थियो आहे। पर इहो तमामु नाइंसाफ़ी आहे उन छोकिरी सां जेका हिकिड़ी फर्स्ट पोजीशन खणी सघे थी। उनखे मुंहिंजे ख़्याल में को टार्चर न हूंदो पढ़ाई जे हिसाब सां। तव्हां सम्झो उहो माना हॉस्टलूं अञा यूनिवर्सिटी ओपन कोन थी आहे, उहा हॉस्टल में आई आहे त को त मसइलो हूंदो हुन सां। तव्हां उनजी जांच कयो। तव्हां त सिंध यूनिवर्सिटी वारा तव्हां उन ते एक्शन खणो। असांजी इन छोकिरी खे इंसाफ़ ॾिनो वञे, इन जा क़त्ल जेके बि आहिनि गिरफ़्तार कयो वञे ऐं केस खे हलायो वञे। एडमिनिस्ट्रेशन जेको आहे केस खे बंदि करे थी ऐं इहो सरासर ग़लति आहे। असां सभिनी ज़र यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जे तरफ़ां इहो अव्हांखे रिक्वेस्ट कयूं था, इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कयूं था ऐं असां सिटीज़न जे पुलिस खे बि रिक्वेस्ट कयूं था त इहो केस हलायो वञे ऐं इन जे मुलज़िमनि खे सख़्त ऐं सख़्त कड़ी सज़ा ॾिनी वञे। तो आज यहाँ पर इसलिए गैदर हुए प्रोटेस्ट करने के लिए ताकि सिंध यूनिवर्सिटी की जो इंतज़ामिया है उनको ये मालूम हो जाए कि नायला रिंद जो स्टूडेंट है जिसने ये सुसाइड किया है, ये सुसाइड नहीं है, ये मर्डर है। यूनिवर्सिटी इंतज़ामिया इस मामले को दबा रही है, इस मामले को उठाएं क्योंकि पेरेंट्स आजकल वैसे ही लड़कियों को तालीम दिलाने के मामले में पीछे रहते हैं। इस मामले के बाद वो और ज़्यादा डर गए हैं, अपनी बच्चियों को वो तालीम के लिए भेज ही नहीं रहे हैं। नायला रिंद के साथ जो सिंध यूनिवर्सिटी की तालिबा थी, फर्स्ट पोजीशन होल्डर भी थी, उनके साथ मतलब ये कि अब ये कहा जा रहा है कि ये खुदकुशी है, लेकिन ये खुदकुशी नहीं है, ये जो है ना एक मर्डर है क्योंकि वो फर्स्ट पोजीशन होल्डर है। और ये किसी भी कौम को आप देखें तो उसके जो तलबा होते हैं, तलबात होते हैं, उसका मुस्तकबिल होता है। नायला रिंद सां इहो ज़ुल्म थी वियो आहे त स्टूडेंट छा आहिनि, स्टूडेंट पंहिंजी जेका जेका एक्टिविटीज़ आहिनि उनजे बावजूद इनखे प्रूफ कयो पियो थो वञे त सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां इहो हिकिड़ो क़त्ल न आहे, ख़ुदकुशी आहे। पर असां स्टूडेंट चाहियूं था त इन केस खे जेका रीओपन कयो वञे ऐं हिकिड़ी तशख़ीस थिए त ख़बर पए त इन जो रियल मसइलो छा आहे ऐं स्टूडेंट सां इंसाफ़ थियनि। नायला रिंद हिकिड़ी सुठी छोकिरी आहे, उन सां बि इंसाफ़ थियणु खपे। ज़र यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त नायला रिंद जो जेको पुरस्कार तरीक़े सां मौत थियो आहे उहो क़त्ल आहे या आपघात, उन जी शफ़ाफ़ जांच थियणु खपे ऐं उन शागिर्दियाणी सां इंसाफ़ थियणु खपे। कैमरामैन काशिम मेमण सां गॾु गुलाम मुर्तज़ा चांडियो, KTN न्यूज़ टंडो जाम।
एंटी करप्शन टीम हैदराबाद में कार्रवाई करे मटियारीअ जे अॻूणे TMO ऐं क्लर्क खे हिक शहरीअ खां नौकरीअ जे लाइ 4 लख रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार करे वरितो, जिन ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो आहे। एंटी करप्शन जी टीम डिप्टी डायरेक्टर जी सरबराहीअ में जुडिशियल मैजिस्ट्रेट जी मौजूदगीअ में छापो हणी मटियारीअ जे अॻूणे TMO परवेज़ भुट्टो ऐं क्लर्क अयाज़ मल्हा खे 4 लख रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो। एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर मूजिबि अॻूणे TMO ऐं क्लर्क खे हिक शहरीअ खां नौकरी ॾियारण जे लाइ 4 लख रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो वियो, जिन ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वेंदो। नज़रीन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं मटियारी में मौजूद KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीज़ मेमन खान। जी अज़ीम, ये ॿुधाइजो त कीअं गिरफ़्तारी अमल में आई आहे, छा कंहिं शहरी पारां का शिकायत कई वई हुई? जी बिना रिश्वत इल्ज़ाम में मटियारी जो अॻूणो TMO ऐं मौजूदा टाउन जो काउंसिल ऑफिसर परवेज़ भुट्टो टाउन कमेटी जो कंप्यूटर ऑपरेटर अयाज़ मल्हा खे छापो हणी गिरफ़्तार करे वरितो आहे। शहदादपुर तहलके जे लुंड शहर जे रहवासी मुसवर अली राजपूत जी शिकायत ते एंटी करप्शन मटियारी जी टीम इंचार्ज मंजूर लखीअ जी अॻुवाणी में सिविल जज हैदराबाद 12 जे जज आसिफ जतोई साण करे हैदराबाद कासिमाबाद जे इलाइक़े में अली बाबा होटल में मज़कूरा फरियादीअ जे खां रक़म वठण दौरान अॻूणो TMO परवेज़ भुट्टो खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिं बैदि एंटी करप्शन जी टीम मटियारीअ जे टाउन कमेटी जे कंप्यूटर ऑपरेटर खे मटियारीअ मां गिरफ़्तार करे खणी विया, जिन खे हैदराबाद जे एंटी करप्शन जी हेड जेका ऑफिस हैदराबाद में रखी पुछागछ कई पई वञे। ओड़ा फरियादीअ मूजिबि गिरफ़्तार थियल अॻूणो TMO परवेज़ भुट्टो नौकरी ॾियारण लाइ 4 लख रुपया घुरिया हुआ, जंहिंखे 3,25,000 जो हुन चेक ॾिनो हो अॻुवाट, अॼु जेको आहे जॉइनिंग लाइ हुनखे 50,000 रुपया ॾेई रहियो हो, जंहिं ते फरियादीअ जे आगाहीअ ते एंटी करप्शन जी टीम छापो हयो ऐं खेसि सदसूदो गिरफ़्तार कयो। वरी महिरबानी अवांजी अज़ीज़ मेमण, असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हो मटियारीअ जो अॻूणो TMO 4 लख रुपया रिश्वत वठंदे सोगो थियो आहे। नाज़रीन, ज़िक्र कंदासीं बदीन जो त बदीन में हथियारबंदनि जी फायरिंग में गोलार्ची वासी नौजवान मारिजी वियो, जंहिं खां पोइ गोलार्चीअ में मछरियल माण्हुनि फायरिंग करे शहर में कारोबार बंदि कराए छॾियो, जॾहिं त ठारूशाह वेझो जवाबदार घरू अणबरत तां ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। बदीन जे DC ऑफिस आॾो अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे नसीर पठान खे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे हैदराबाद नियो पियो वियो त हू रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो। मछरियल माण्हुनि गोलार्ची शहर में फायरिंग करे कारोबार मुकमल तौर ते बंदि कराए छॾियो। ठारूशाह जे ॻोठ मीरो ख़ान चांडियो में बि जवाबदार हुज़ूर बख़्श चांडे घरू अणबरत तां पंहिंजी ज़ाल खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी वियो, जॾहिं त इतला ते पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। कानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ लाश वारिसनि हवाले कयो वियो। नज़र ते ज़िक्र कंदासीं शहदादपुर जे हवाले सां त शहदादपुर में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे, केतिराई दुकान डाहे पट कया विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं शहदादपुर में मौजूद KTN न्यूज़ जे रिपोर्टर शाद मंगी खां। जी शाद, असांजे नाज़रीन खे ॿुधाए दो त छा पहिरियां नोटिस जारी कया विया हुआ इन ऑपरेशन खां पहिरियां? जी, शहदादपुर में हद दख़िलनि जे ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर एजाज़ जतोई, DSP आबिद कायम खानी, CMO हाजी मोहम्मद इब्राहिम उमरानी जी अॻुवाणी में अॼु तालका अस्पताल रोड शहदादपुर जे इलाइक़े में जेको मुख्य रोड आहे अचवञ जो रोड आहे उन ते हद दख़िलियूं हटायूं वयूं ऐं इन खां अॻु में असिस्टेंट कमिश्नर 3 ॾींहं अॻु में पूरे शहर में सभिनी दुकानदारनि खे चिताव ॾिनो हो त 3 ॾींहंनि जे अंदरि पाण मुरादो हद दख़िलियूं हटायूं वञनि, पर केतिरनि ई हंधनि ते अञा ताईं हद दख़िलियूं घटि हटियूं, तंहिंजे करे अॼु ऑपरेशन जो आगाज़ कयो वियो आहे। मुंहिंजी इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर एजाज़ जतोई ऐं CMO हाजी मोहम्मद इब्राहिम उमरानी सां ॻाल्हि ॿोल थी, जिन वाज़े कयो 3 ॾींहंनि अंदरि वरी बि असां 3 ॾींहं दुकानदारनि खे होटल वारनि खे ॾियूं था जे 3 ॾींहंनि अंदरि मुकमल दख़िलियूं न हटायूं वयूं त जेकी मशीनरी अॼु इस्तेमालु थी आहे ऐं उन ई मशीनरी सां कंहिंखे बि कोन बख़्श कयो वेंदो, समूरियो दख़िलियूं रोड ते हटायूं वेंदियूं। जी वरी महिरबानी अवांजी शाद मंगी, असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हो। शहदादपुर में दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे, केतिराई दुकान ऐं
झोपड़ा ॾाथा विया आहिनि। नज़र ज़िक्र कंदासीं खानपुर महर जे हवाले सां त खानपुर महर में ज़हरीले पाणी सबबि चौपायो माल मरण लॻो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं खानपुर महर में मौजूद KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम सियाल खां। जी अज़ीम, हिन वक़्त ताईं केतिरा जानवर मरी चुका आहिनि ऐं ज़हरीले पाणी जो को नोटिस वरितो वियो आहे? जी, खानपुर महर वेझो इमाम वाह आहे, हुनजे ॻोठ आहे हाजी खान महर बंदवारी वारो इलाइक़ो। उनमें जेको ज़हरीलो पाणी शोर थियो आहे मक़ामी ॻोठाणनि मूजिबि त उन जीअं चौपायो माल बकरियुनि जेको आहे पाणी पीतो आहे तीअं बकरियूं मरण लॻियूं आहिनि। सौनि जी तादाद में बकरियूं मरी वियूं आहिनि ऐं केतिरा ई जेकी बकरियूं आहिनि अञा बीमार आहिनि, बीमारियुनि में मुब्तला आहिनि। इन वक़्त ताईं ईअं मक़ामी ॻोठनि जो इहो चवणु आहे त लाइव स्टॉक खाते वारे अमलदारनि ऐं डॉक्टरनि खे इतलाह कयो आहे, पर का बि टीम न पहुती आहे। इन वक़्त बकरियुनि जो जेको धड़ाधड़ मरण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं उन्हनि जो इहो मुतालबो आहे सिंध हुकूमत ऐं DC घुटकी खां त फौरी तौर ते लाइव स्टॉक खाते ऐं वेटरनरी डॉक्टरनि जी टीमूं उमाणियूं वञनि त जीअं पाणी उहो चकास थी सघे त पाणी में कहिड़ो केमिकल ज़ार छॾिया विया आहिनि जंहिंजे करे चौपायो माल मरण लॻो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त जेको असांजा वथाणनि जा वथाण उहे ख़ाली थी रहिया आहिनि, माल मरी रहियो आहे मुसलसल, पर इंतिज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे। वॾी महिरबानी अवां जी। असां सां गॾु खानपुर महर मां अज़ीम सियाल मौजूदु हो। खानपुर महर में ज़हरीले पाणी सबबि चौपायो माल मरण लॻो आहे, उन बाबति असांखे ॿुधाए रहियो। नज़र ज़िक्र कंदासीं जकबाद जे हवाले सां त जकबाद में जिम्स जे डायरेक्टर खे हटाइण ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। उन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे जकबाद मां परवेज़ अफड़ो। जेकबाबाद में USAID जे सहकार सां जोड़ायल जदीद तेज़ जी अस्पताल जेकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जिम्स जे डायरेक्टर रिटायर ब्रिगेडियर डॉक्टर ज़ुबैर शेख जो 3 सालनि वारो कॉन्ट्रैक्ट जो मुदो पूरो थियण बैदि खेसि हटाइण ख़िलाफ़ शहर जी सियासी, समाजी, वापारी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे सवें कारकुननि पारां शहरी इताद जे सॾ ते सोनारकी बाज़ार खां एहतजाजी जलूस कढियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करण बैदि प्रेस क्लब आॾो पहुची धरणो हयो, जंहिं करे DC ऑफिस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड जे ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक जी अच वञ कुझु देर ताईं मुअत्तल रही। हिन मौक़े ते अॻुवाणनि KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। एहतजाज जेको आहे असांजो हिकिड़ो इदारो आहे अस्पताल जेकी असांखे USAID वारनि गिफ्ट कई जिम्स, जेको करोड़ रुपए जे हिसाब सां हिते ठही आहे ऐं हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे असांजे लाइ अमेरिकन। ऐं असांखे ईअं लॻे थो असां हिते आगा खान में आहियूं। उनजो इहो आहे त MRI जेकी उते 18 साल में थिए थी हिते 50 रुपए में थिए थी। ज़चकी ॿार जेके पैदा थियनि था उहे फ्री में थियनि था। इंतिहाई जदीद हॉस्पिटल आहे, हर क़िस्म जी सहूलियत आहे। हाँ इन में आहे त असांजो डायरेक्टर जेको आहे उहो रिटायर्ड ब्रिगेडियर ज़ुबैर शेख जेको इंतिहाई ईमानदार ऐं मेरिट ते कमु कंदो आहे। पीपलनि खे ॻाल्हि कोन। नज़र ख़बर सां शेयर कंदासीं मीरपुर ख़ास जे हवाले सां। मीरपुर ख़ास में मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि मां रिटायर्ड मुलाज़िमनि जी बेवाउनि वक़्त सिर पेंशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रिटायर ऐं फोती मुलाज़िमनि जी बेवाउनि मिसमात शमीम ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे बैंक इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन्हनि चयो त असां सदाईं नेशनल बैंक मां पेंशन हासिल कंदा हुआसीं, पर हिन भेरे खेनि अल-फलाह बैंक मोकिलियो वियो जिन पैसा न अचण जो जवाब ॼाणे खेनि वापसि सुम्हारे छॾियो आहे। उन चयो त केतिरनि ई ॾींहंनि खां हू बैंकुनि जा चक्कर लॻाए रहियूं आहिनि, उन बावजूदि पेंशन जी रक़म जारी नाहे कई वई। एहतजाज कंदड़ मुतालबो कयो त खेनि पेंशन जी रक़म फौरी तौर ते जारी करे परेशानीअ खां बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। नज़र ख़बर सां शेयर कंदासीं शिकारपुर जी। त शिकारपुर मां 5 ॾींहं अॻु अगवा थी वियल ठेकेदार मंठार महर जो पुलिस को बि पतो न लॻाए सघी आहे। धाड़ेलनि मुख़बिअ जी बाज़ियाबीअ लाइ वारिसनि खां 15 लख रुपया भुंग तलब कयो हो। 5 ॾींहं अॻु शिकारपुर जे इलाइक़े अब्दूअ मां ठेकेदार मंठार महर खे हथियारबंद अगवा करे विया हुआ। मुख़बिअ जे वारिसनि ठेकेदार जी अगवा जी तस्दीक कंदे चयो त धाड़ेलनि संदसि बाज़ियाबीअ लाइ 15 लख रुपया भुंग घुरियो आहे। वारिसनि पारां मामले जो इतला ॾियण बावजूदि हद जी पुलिस न मुख़बिअ जो पतो लॻाए सघी आहे ऐं न ई वरी धाड़ेलनि ख़िलाफ़ का कार्रवाई अमल में आणे सघी आहे। मुख़बी ठेकेदार जे वारिसनि काल्ह सखर में एहतजाज कंदे चयो हो त धाड़ेलनि भुंग न भरण जी सूरत में मंठार महर खे नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾिनी आहे, खेसि फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। नज़र खानपुर महर में थधि वधी वञण सबबि लुंडा बाज़ार में बि गरम कपड़नि जा अघ वधी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त माज़ीअ जी भेट में हिन साल इस्तेमाल थियल गरम कपड़ा बि महांगा थी विया आहिनि। उन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे अज़ीम सियाल।
उनखे हटायो पियो वञे ज़ुबैर अहमद शेख खे। असां उनजी बहाली करे ऐं असांजे जेकोबा जे माण्हुनि जे मुस्तक़बिल जे लाइ, उनजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ हीअ असां धरणो हयो आहे। जेकॾहिं उनखे बहाल न कयो त असां रोड रस्ता बंदि कंदासीं ऐं असां हिन तहरीक खे अॻिते वधाईंदासीं। साईं असांजो एहतजाज अॼु जेको आहे ज़ुबैर शेख साहब जे लाइ आहे। इहो एहतजाज उस ताईं जारी रहंदो जेसि ताईं ज़ुबैर शेख साहब कंटिन्यू न थींदो। असांजे जिम्स अस्पताल खे बचायो वञे, इन करे जो सिविल अस्पताल अॻे ई इन्हनि माण्हुनि तबाह करे छॾी आहे जो उते गोरी बि एस्पिरो गोरी बि न मिलंदी आहे। अॼु जेकॾहिं इन डॉक्टर साहब डॉक्टर ज़ुबैर शेख साहब खे हटायो वियो त वरी इहे करप्ट माण्हू इन खे तबाह करे छॾींदा ऐं इहे जेके एम्बुलेंस आहिनि इहे तव्हां ॾिसो त इहे सॉरी पे फंड वेगननि जे लाइ सही ना है। जैकेट यूट्यूब के मांग लो मैं को देंदा हां 80 रुपए देंदा है सस्ते जो 400 रुपए बड़े रसूल जा सस्ता है महंगा है। शहर में दुकानों से महंगो मिले तो इतने में 100-150 में कम न ले तो। गर्मी था, लोगों ने बहुत तंग किया। अभी हमारा जो है ये 3 दिन 4 दिन इसमें हमारा रोजी भी कुछ न कुछ होते। पहले तो बिल्कुल लोगों ने ऐसे तंग किया कि बिल्कुल लेते भी नहीं है, तंग किया। चीज़ का चीज़ 10 रुपए में मानता रहा, अभी अपना कीमत दे रहे 5-6 रुपए बचते। जैकेट को 200 को 300 को 400 जाते है मानू वठे है 100 रुपए। हाँ दुकान पे घणे मिले तो 500 रुपया। हाँ वो न था वठो, हे वठो था, हे सस्ता है। जैकेट महंगा है, सस्ता कोन है। पर रेट थोड़ो महंगो हले तो। हाँ टोपी जे असां मथे ते पाती पिटाऊं ये 120 रुपया ॾियनि पिया, 110 रुपया ॾियनि था। साईं सर्दी अची वई, कोट ॾाढा महांगा थी विया, फाटल कोट बि अॼु मूंखे 300 में ॾिनो अथनि। असां ग़रीब माण्हू ॿाहिरि हली जा 200 कमाइण वारा 300 इन्हनि खे ॾिनोसीं त कॾहिं बाज़ार में अंदरि सही है अलाए ख़बर न आहे। मां ते तो मां लुंडे हिन शहर मां माशाअल्लाह लंडा सूरत हाल भलो आहे, गरीब माण्हुनि जे लाइ जेको सही आहे न। ये तक़रीबन 200 रुपया 250 रुपये में जैकेट मिली थो वञे पियो जी। शहर में तो वरी महंगाई लगी पिया, लंडे जो माल पोइ बि गरीब माण्हू जे लाइ सही आहे। जैकेट नंढी 150 रुपया आहे, वॾी जेका 100 रुपये दाणो आहे। हा नंढो ॿियो सूट ॿारणो 50 रुपयो आहे, 30 रुपया आहे। जोराब 30 रुपया आहे, नंढो 20 रुपया आहे। टोपी 30 रुपया आहे। हाणे की आहे बाज़ार की आहे बाज़ार सर्दी आहे कोन। हाँ भाई सर्दी जेका हाणे आई आहे त हाणे माल असां हलंदो न। हाँ हर को चवंदो हो जेका आहे 20 वारी शइ 10 में मिले, जेका 300 वारो जैकेट 100 में मिले। मार्केट में अंदर बाज़ार में घणे मिले जैकेट जेके वठे जैकेट तव्हां माना वॾे जे लाइ त माना 800 रुपया मिली वेंदी, 1600 मिली वेंदी। हाँ हिते असां वॾी जैकेट 100 रुपया हलायूं था। कैमरामैन दिलीप कुमार सां गॾु अज़ीम सियाल, KTN न्यूज़, कानपुर मार। नज़ीर पीरगोट में थधि में इज़ाफ़ो थियण खां पोइ ख़ुश्क मेवे जे विक्रे में बि वाध थी वई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त थधि खां बचण जे लाइ हू ख़ुश्क मेवो इस्तेमालु कंदा आहिनि, जेको पिणु महांगो आहे। उन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे पीरगोट मां ख़ादिम जुणेजो। सीअ में वाध अचण खां पोइ पीरगोट में ख़ुश्क मेवो जेको आहे ड्राई फ्रूट उनमें उनजे वाइपे में वाध अची वई आहे। केतिरा ई रेड़ा मुख़्तलिफ़ हंधनि ते ऐं दुकान क़ाइमु कया विया आहिनि। अचो त उन हवाले सां हीउ जेको रेड़ो हलाए थो उन पोरियत ऐं जेके फ्रूट इस्तेमालु था कनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाए। हीउ जेको ख़ुश्क मेवो आहे कहिड़ो कहिड़ो हुजे थो? खुश्क में पिस्ता आहिनि, बादामी खाजा आहिनि, नेज़ा आहिनि, पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हर मौसम जे हिसाब सां थींदो रहंदो आहे। किशमिश खालिडरा के मिक्स अंजीर हाँ अभी
में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv।